पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदी। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी अचण वारे एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों तव्हां ॾिठो प्रोमो बि ॾिठो एपिसोड बि ॾिठी जिते हाणे चाकर ख़ान फुल गुस्से में अची वियो आहे। इन परेशानी में आहे त जॾहिं बि मूंखे मुंहिंजे भाउ जा क़ातिल थींदा त उन्हनि खे मां धुप करे छॾींदुसि। ऐं हाणे हसीना इहे ॻाल्हियूं ॿुधी चुकी आहे। हसीना खे भउ ऐं ख़ौफ़ थी चुको आहे। कीअं बि करे हू इन मसइले खे ख़तमु करणु चाहींदी या चाकर खे मराइण जी कोशिशि कंदी या वरी गुलनाज़ खे ख़तमु करण जी कोशिशि कंदी। ऐं हू वरी ख़्वाब बि ॾिसे रहियो आहे चाकर ख़ान पंहिंजे भाउ खे त मां तुंहिंजा जेको आहे क़ातिल ज़ाहिर न करे सघियो आहे वग़ैरह वग़ैरह। लेकिन हू हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे छो जॾहिं बि रावल ज़ाहिर थियो त हुनखे ख़बर आहे मूंखे कंहिं घुटा ॾिना कंहिं ज़हर ॾिनो क्लियर ॿुधाईंदो। बहरहाल हेॾां हाणे सावल बि मुतमइन थी चुको आहे त तमामु जल्द जेको आहे चाकर ख़ान जे अॻियां सचु कोड़ींदो छो त हिन सचु ॿुधायो आहे कूड़ा हू आहिनि हू किथे न किथे फासंदा। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए ज़बरदस्त नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा अॼु जेका अपडेट हुई तव्हां कीअं लॻी कमेंट सेक्शन में ज़रूरु पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कंदा।